ने कभी अहम खबर है दड़े मां अवां सां शेयर कयूं पिया। मवाली मोरी ते मक्सी बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि फायरिंग करे काठ जे दुकान ते वेठल रेवेन्यू खाते जे अॻूणे तपेदार ॾितल ख़ान मक्सी खे क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। दड़े में मवाली मोरी ते मक्सी बिरादरी जी बिंदुरियुनि में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि फायरिंग करे काठ जी दुकान ते वेठल रेवेन्यू खाते जे अॻूणे तपेदार ॾितल ख़ान मक्सी खे क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर खां नासिन खे आगाह कयूं पिया। दड़े में मवाली मोरी ते मक्सी बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि फायरिंग करे काठ जी दुकान ते वेठल रेवेन्यू खाते जे अॻूणे तपेदार ॾितल ख़ान मक्सी खे क़त्ल करे छॾियो आहे।